हाणे अपडेट करें पिया खानपुर महर मां अब्दुल वहीद गडानी की रिपोर्ट मुताबिक कराची वासी नारी ज़ैनब खानपुर महर वासी सदाम मलिक से घोटकी की अदालत में पसंद जो परणु करे छो। तहफ़ुज़ की अपील ज़िंदगी के खतरो है, तहफ़ुज़ फराम कोई वनी जोड़ो। खबर मूजिब कराची के चमड़ा चौरंगी की रवासण नारी ज़ैनब पठान घरा निकरी खानपुर महर के घोट सखीरो मलिक वासी सदाम मलिक से घोटकी की अदालत में पसंद जो परणु करे छो। जोड़ी नारी ज़ैनब पठान नौजवान सदाम मलिक प्रेस क्लब खानपुर महर पहुंची साफ़ इन वटि दायूं आहे त असां घरां निकिरी पसंद जो परणु कयो आहे, जंहिं ते माइट ॾमिरजी पिया आहिनि। नारी ज़ैनब पठान ॿुधायो त मुंहिंजे पीउ रईस खान पठान, चाचो फ़हीम खान पठान, यूनिस पठान ऐं ॿियनि मां जान खे ख़तरो आहे। मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस सदाम मलिक खे क़त्ल करणु चाहिनि था। मुंहिंजे मुड़ुस सदाम मलिक हुन माइट ते कूड़ो केस दाख़िल कया विया आहिनि। हिन चयो त मूंखे कंहिं बि अगवा नाहे कयो, मां पाण घरां निकिरी पसंद जो परणु कयो आहे। नौजवान सदाम मलिक चयो त मां पसंद जो परणु कयो आहे। मुंहिंजी ज़ाल ज़ैनब पठान खे संदसि पीउ माइटनि खां ख़तरो आहे। जोड़े सिंध हाई कोर्ट सखर बेंच IG सिंध DIG सखर SSP घोटकी खां मुतालबो कयो त तहफ़ुज़ फराम कयो वञे।